खां ग़लती थी आहे, मूंखे साईं माफ़ी मिले ॿीहर जे लाइ। ॿियो तोसां गॾु कहिड़ो मारण में? ॿियो साईं कुझु कोई बि न हो, सभु मुंहिंजा घर भाती निंड पिया हुया। का प्लानिंग वग़ैरह हूंदी, का कंहिंसां वीचारियो हूंदई, सलाह कई हूंदी तिन खे मारणो आहे? कंहिंसां बि सलाह कोन कई हुयमि। हिन जो अखियुनि जो मां पाण जो गवाह पाण आहियां। ऐं मां तुंहिंजो पुटु हुयो भला तोसां गॾु हिन सलाह में मारण में? मां ग़लती मञा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां ख्वाजा नसीमुद्दीन। अमीं ॾिसी रहिया आहियो सिंध रंग न्यूज़ HD। ख़बरुनि जे सिलसिले खे जारी रखंदे हींअर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। अहमदपुर खां रिश्तनि मां अहसास ख़तमु थी वियो, इंसान हैवान बणिजी विया। अहमदपुर लॻ बीमारीअ सबबि फोत ॼाणल नारीअ जे क़त्ल जो इंकशाफ़ थियो आहे। अहमदपुर पुलिस तरफ़ां जवाबदार गिरफ़्तार कयो वियो आहे, जंहिं ॾोह जो पिणु एतिराफ़ कयो आहे। तफ़सील खां अव्हांखे आगाह कंदासीं। अहमदपुर लॻ ॻोठ भले ॾिनो मैतुल में गुज़िरियल ॾींहुं बीमारीअ सबबि फोत ॼाणल 18 सालनि जी नारी ज़रीना ज़ाल राबेल अहमद मैतुल जे क़त्ल जो इंकशाफ़ थियो आहे, जॾहिं त अहमदपुर पुलिस नारीअ जे सहुरे करीमदाद मैतुल खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिं अहमदपुर पुलिस आॾो एतिराफ़ कयो आहे त मुंहिंजी नुंहुं ज़रीना मैतुल काफ़ी अरसे खां बीमार हुई, घर भातियुनि सां मुंहमारी कंदी हुई, जंहिंखां तंग थी निंड सुतल नुंहुं खे घुटा ॾेई क़त्ल कयो आहे। ॿिए तरफ़ अहमदपुर थाणे जे SHO ग़ुलाम हैदर भेण जो चवणु आहे त पुलिस खे ॼाण मिली त नारी ज़रीना मैतुल खे क़त्ल कयो वियो आहे। SSP खैरपुर मीर रोअल खोसो जे हिदायतुनि बैदि कार्रवाई करे मुख्य जवाबदार करीमदाद मैतुल खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जंहिं नारीअ खे क़त्ल करण जो पिणु एतिराफ़ कयो आहे। जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल करे वधीक जांच कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंध रंग न्यूज़ HD।